कमल प्रोडक्शन पारां तसव्वुर नाज़ ऐं नूर मोहम्मद ख़ासखिरी जो सलाम। कमल प्रोडक्शन पंहिंजे मयार ऐं साख खे बरक़रार रखंदे अॼु हिन धरतीअ जे उन अमर आवाज़ जी आख़िरी महफ़िल पेश करे रही आहे जेको असांखां कॾहिं बि विसरी न सघंदो। अॼु न ओताकुनि में ताज़ा पथर कख, आदेसी उथी विया तई उॾामे रख, सामी खणी संग वॼाए वाट थिया। हमल इन ॻाल्हि जो मतबेई कयुमि वीचार, दिल लॻीअ दोस्तीअ जो छा मुल्ह आहे मिक़दार, अंदर चयो अकुल मान कोई निर्वार, जे लगे त लख हजार मियां, जे टुटे त कोई न लहे। जी हा सामाईन, रहमान मुग़ल जेको सरमद सिंधीअ जे नाले सां पंहिंजी सुञाण रखे थो, सभ खां पहिरियों शाम जो अॼोको पहर सरमद सिंधीअ जे नाम। ओ शाम जो ही पहर नाव सां जे कयो, ओ शाम जो ही पहर नाव सां जे कयो, कुझु तई था कयो के ॻाल्हियूं कयो, शाम जो ही पहर नाव सां जे कयो, शाम जो ही पहर।
रहो पोइ बि प्यारा लॻो दम बदींदा रहो पोइ बि प्यारा लॻो कुझु कईंदा कयो केत ॻाल्हियूं कयो शाम जो ही पहल नाम सां दे कयो शाम जो ही पहल